शैतानुर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां एक्सरसाइज नंबर 1.5 जे बारे में मुतालो कंदासीं। हुन में राइट द फॉलोइंग कम्प्लेक्स नंबर्स इन द फॉर्म ऑफ a प्लस आयोटा b फॉर द गिवन ऑर्डर पेयर्स। यानी हीअ असांखे ऑर्डर पेयर मिलियल आहे, इनखे असांखे a प्लस आयोटा b जे फॉर्म में आणो आहे। असां अॻु में सिखी आया आहियूं त ऑर्डर पेयर में जेको नंबर 1 ते हूंदो उहो असांजो रियल नंबर हूंदो, सेकंड नंबर ते जेको नंबर हूंदो उहो असांजो इमेजिन नंबर हूंदो। अहिड़े नमूने सां जेको रियल नंबर आहे उहो साॻियो ई रहंदो। कामा जेकी हुई उहा प्लस आयोटा हुई, अहिड़े नमूने 2 ते आहे, यानी उहा आयोटा सां 2 सां ॾींदासीं, हीअ असांजो आयोटा जो फॉर्म ठही वेंदो। -3, 4 ब्रैकेट में ओवर ऑर्डर पेयर आहे, हिनखे असांखे आयोटा जे फॉर्म में आणींदासीं। -3 जेको आहे इहो असांजो रियल नंबर आहे। कामा जेकी आहे प्लस आयोटा 4, अहिड़े नमूने -3 प्लस आयोटा 4 लिखूं या 4 आयोटा लिखूं, ॻाल्हि साॻी आहे। अहिड़े नमूने सां असांजो ई हिकिड़ो आयोटा जो फॉर्म थी वेंदो। आयोटा वारे खे असांखे हिते ब्रैकेट न आहे, ठीकु आहे, पोइ असां ख़तमु करे छॾींदा। ब्रैकेट में असांखे ऑर्डर पेयर मिलियल आहे 2, 2, हिनखे असांखे आयोटा जे फॉर्म में आणिणो आहे। 2 जेको आहे उहो असांजो रियल नंबर आहे। कामा जेकी आहे उहा प्लस आयोटा आहे, 2 जेको इमेजिन नंबर आहे। अहिड़े नमूने सां हीअ असांजो ऑर्डर पेयर ठही वेंदो। इंशाअल्लाह तव्हांखे इहा मश्क़ सम्झ में अची वई।